मुंहिंजो नालो सिद्धांत नथानी आहे। मां चौथे दर्जे में पढ़ंदो आहियां। मुंहिंजी उमिरि 9 साल आहे। मां इंदौर शहर में रहंदो आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु चालाक गिदड़ जी अखाणी ॿुधायां थो। हिकु गिदड़ खाधे जी ॻोल्हा में सॼी राति रुलियो, पर हुनखे कुझु बि हथु न लॻो। सुबुह जो जीअं ना उमेद थी पंहिंजे घर राति ते मोटियो, हीअं हुनखे वण ते हिकु कांउ ॾिसण में आयो, जंहिंजे वात में लोले जो टुकुर हो। गिदड़ दिलि में ख़्यालु कयो त चालाकी करे हिन मूर्ख कांउ खां इहो लोले जो टुकुर फुरे वठां। तंहिं करे हिन कांउ खे पढ़ाए चयो त तूं तो ॾाढो सुहिणो आहीं, तुंहिंजा पर कहिड़ा न चिलकेदार आहिनि, तूं ज़रूरु सुठो राग ॻाईंदो हूंदे, महिरबानी करे मूंखे पंहिंजे राग जो मज़ो न वठाई। मूर्ख कांउ हुन में भॼी जहिड़ो वात खोले कां कां करण लॻो, तहिड़ो वात वारो लोले जो टुकुर अची पट ते किरियो। गिदड़ लोलो खणी खाईंदो ख़ुशि थींदो हलियो वियो। नसीहत: कूड़ी सारा ते पटिजनि न घुरिजे। जय झूलेलाल।